अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वइज़ तअज़्ज़ना रब्बुकुम लइन शकरतुम लाज़ीदन्नकुम वलइन कफ़रतुम इन्न अज़ाबी लशदीद। तर्जुमो कंज़ुल ईमान। याद करियो जन तव्हांजे रब ॿुधाए छॾियो त जेकॾहिं शुक्र कंदो त मां तव्हांखे वधीक ॾींदुसि ऐं जेकॾहिं नाशुक्री कयो त मुंहिंजो अज़ाब सख़्तु आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। मोहतरम ऐं प्यारा इस्लाम भाइरो, क़ुरान पाक जो तर्जुमो ॿुधोसीं। अॼु आज़ादी जो ॾिहाड़ो आहे। पाकिस्तान जी क़ौम जश्न आज़ादी मल्हाए रही आहे। अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ व जल असांजो दीन, असांजो इस्लाम, असांजो क़ुरान नेमतुनि ते शुक्र अदा करण जो हुकुम ॾिए थो। असां अल्लाह तबारक व तआला जो शुक्र अदा कयूं था त अल्लाह तबारक व तआला असांखे आज़ादी जहिड़ी नेमत अता फ़रमाई। असां पंहिंजे प्यारे मुल्क पाकिस्तान में आज़ादी सां पंहिंजूं रीतूं, रस्मूं, त्योहार, ख़ुसूसन इबादतूं आज़ादी सां करे सघूं था। अल्लाह तबारक व तआला जा करोड़ हा करोड़ करम जो उन पाकिस्तान जहिड़ी सरज़मीन जिते न सिर्फ़ु मुसलमान बल्कि तमामु मज़ाहिब जेके रहनि था उन्हनि खे इख्तियार आहे, उन्हनि खे आज़ादी आहे। उहे मज़ाहिब जेके पाकिस्तान जे आइन खे मञनि था उन्हनि खे पंहिंजे पंहिंजे मज़हब तहत इबादत करण जी मुकमल आज़ादी आहे। मोहतरम ऐं प्यारा इस्लाम भाइरो, असां सभिनी मुसलमाननि खे अल्लाह तबारक व तआला जो शुक्र अदा करणु घुरिजे। उन सां गॾोगॾु उन्हनि जो बि शुक्र अदा करणु घुरिजे जेके हिन नेमत जे हुसूल जो सबबु बणिया, जिन पंहिंजे जानिन जा नज़राना ॾिना, जिन औरतुनि पंहिंजी असमतुनि जूं क़ुर्बानियूं ॾिनियूं, जिन पंहिंजे नंढड़नि खीर प्याग ॿारनि जूं क़ुर्बानियूं ॾिनियूं, जिन पंहिंजी माल मिल्कियत जी क़ुर्बानी ॾिनी, जिन पंहिंजे जेके आहे हुन जी जनम भूमि हुई जिथे हू ॼावा हुआ उहे जॻहियूं छॾे करे पाकिस्तान तशरीफ़ खणी आया, सिर्फ़ु इन लाइ त जीअं हू पंहिंजी आज़ादी सां इबादतूं अदा करे सघनि। असां उन्हनि सभिनी जो बि शुक्रिया अदा कयूं था। उन्हनि जो शुक्रिया अदा करण जो हिकिड़ो ॿियो बहितरीनु ज़रियो इहो बि आहे कि जेके मुसलमान क़ुर्बानियूं ॾेई चुका, जेके हिन वक़्तु असां वटि मौजूदु न आहिनि या जिन पाकिस्तान जी तरक़ी जे लाइ पंहिंजियूं कोशिशूं कयूं, असां उन्हनि सभिनी जे लाइ ईसाले सवाब बि कयूं। जेके मुसलमान हिन दुनिया मां लॾे विया, हीअ दुनिया छॾे विया, असांखे उन्हनि जे लाइ ईसाले सवाब बि करणु घुरिजे। उन्हनि जे लाइ, उन्हनि जी मग़फ़िरत जे लाइ दुआऊं बि घुरणु घुरिजनि ऐं पंहिंजे मुल्क पाकिस्तान जी तामीर ऐं तरक़ी जे लाइ बि क़दम अॻिते वधाइणु घुरिजे। असां जंहिं बि लेवल ते आहियूं, जंहिं बि स्टेज ते आहियूं, जंहिं बि मंज़िल ते आहियूं, जंहिं बि उहिदे ते आहियूं, चाहे असां चौकीदार आहियूं, चाहे असां पटेवाला आहियूं, चाहे असां पुलिस ऑफिसर आहियूं, चाहे असां आर्मी जा ऑफिसर आहियूं या कंहिं सरकारी या गैर सरकारी इदारे सां असांजी वाबस्तगी आहे, लेकिन असां पाकिस्तान जी शहरी हुअण जे नाते जंहिं बि हैसियत में रहूं था, असांखे पंहिंजे मुल्क पाकिस्तान जो क़दुरु करण जी अल्लाह तबारक व तआला तौफ़ीक़ अता फ़रमाए। उन जी तरक़ी जे लाइ, उन जी तामीर जे लाइ पंहिंजो हिसो अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला असांखे हिन नेमत ते वधीक शुक्र अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अल्लाह तबारक व तआला पाकिस्तान खे ता क़यामत आबाद बल्कि शादो आबाद रखे। पाकिस्तान ज़िंदाबाद। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।